नाज़रीन ख़बर है घोसपुर में 7 ॾींहं अॻु दुरानी महर के कच्चे वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि हथां मुबैना तौर अगवा थी वियल बागड़ी बिरादरी के 3 पोरतन बानो बागड़ी कंबीरो जानू बागड़ी की बाज़ियाब न थियण ते संदसि वासन माई वडेरी माई लबाणी माई मंगती कृष्णलाल जोगी बागड़ी समेत बेन केतरनि बागड़ी बिरादरी के माण्हुनि मेन इंडस हाईवे भरसा सिंध डोरो शाख वारे इलाइक़े में एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो आयो। इन मौके ते मुगिन के घर भातियुनि ॿुधायो त असांजे घर में अटे की लप भी कोन आहे त असां लखियों रुपया भुंग धाड़ियलनि के किथां ॾेई सघंदासीं। उन्हनि चयो त टेई मुगवी रोज़ शहर में साइकिलनि ते वञी पोरियो करे पंहिंजो घर हलाईंदा हुआ। मुगिन के वारसनि तरज MPA सरदार मीर आबिद खान सुंदराणी SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख ऐं ॿियनि वसवारनि खे मुतालबो कयो त खुदारा असांजा माण्हू धाड़ियलनि जे चंबे मां बाज़ियाब कराए ॾिना वञनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ घोसपुर।